जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त शिकारपुर वेझो लोडरा थाणे जी हद ॻोठ सदोरो जाफ़री में जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त शिकारपुर वेझो लोडरा थाणे जी हद ॻोठ सदोरो जाफ़री में 3 हफ़्ता पहिरियां माल जे मसइले तां जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरनि जे तकरार में अली अकबर जाफ़री धुर जो खांदरो जाफ़री ऐं रहीम ख़ान जाफ़री धुर जो अली बख़्श जाफ़री मारिजी विया हुआ। जॾहिं त धुरनि खे वधीक नुक़सान खां रोकण लाइ जाफ़री इतिहाद पारां मेड़ मिंथ जी सूरत में जहिड़ींदड़ धुरनि वटि पहुची निबेरे लाइ 1 हफ़्तो पहिरियां राज़ी कयो वियो हो। अॼु ॻोठ सालेपट में इलाइक़े जे चङनि मुड़सनि राजा मीर गौसबख्श ख़ान बिजराणी, मीर अमानुल्लाह ख़ान बिजराणी, रईस अमीर बख़्श पहोड़, मौलवी ज़करिया पहोड़, जाफ़री इतिहाद जे अॻुवाणनि बका मोहम्मद जाफ़री, डॉक्टर आज़ाद ख़ान जाफ़री, अली हसन ख़ान जाफ़री ऐं ॿियनि जे सरपंचे में धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ क़तल में पाड़े रहीम ख़ान जाफ़री धुर जे बांह ज़ाया थियल ज़ख़्मी जो ॾंढ अली अकबर धुर मथां 3 लख रखियो वियो। आख़िर में ॿिन्ही धुरनि खे पाण में भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। जी नाज़रीन, अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। शिकारपुर वेझो लोडरा थाणे जी हद ॻोठ सदोरो जाफ़री में 3 हफ़्ता पहिरियां जाफ़री बिरादरी में शुरू थियल खूनी तकरार खे निबेरे ज़रिए ख़तमु कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।